मटियारी जी विच शहर में ॾींहुं ॾिठे जो मोटरसाइकिल सवार टिनि हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते बैंक मां रक़म कढाए निकिरंदड़ नौजवान नादिर खोसो खां 9.5 लाख रुपया फुर करे फरार थी विया। नौजवान मटियारी शहर जी बैंक में रक़म कढाए जीअं ई ठारूशाह रोड ते पहुतो उते पहिरीं खां ई मौजूद मोटरसाइकिल ते सवार टिनि नामालूम हथियारबंदनि नौजवान खां हथियारनि जे ज़ोर ते रोक रक़म 9.5 लाख फुरे फरार थी विया। नौजवान मौजूद मटियारी पुलिस के बर वक्त इतला ॾियण जे बावजूद जाइ वारदात ते कोन पहुती। अॼु जी तारीख़ में ज़िले मटियारी में ही ॾींहुं ॾिठे जो ॿी वारदात आहे। हुन खां कुझु कलाक पहिरीं सईदाबाद में फ़ौरन पीछो करे 6 लाख रुपया फुर करे फरार थी विया। ॾींहुं ॾिठे जो फुर जी वारदात सबबि शहर में ख़ौफ़ वारी सूरतहाल पकिड़िजी वई। इतला ते पुलिस वारदात वारे हंधि देर सां पहुचण जे सबबि फ़ौरन जो पीछो कयो पर फ़ौरू फरार थियण में कामयाब थी विया। दुकान ते रस्ते से पुठियां ई मूंखां फ़ौरू जो पैसा कढा 9.5 लाख रुपया हुआ। 2 ॼणनि पिस्टल हो, हिकिड़ो ख़ाली हो। 9.5 लाख असां फुर करे भेजी विया। बैंक में हिकिड़ो शकी ॻाल्हाए पियो, असां हुननि जा फ़ोटो वग़ैरह वठी छॾिया आहिनि। SSP साहिब आयो, DSP सभु तफ़सील वठनि पिया। फ़िलहाल अञा को इशू न आहे। SP मूंखे जो ऑफिस में तव्हां हलो वधीक हुते पाण जांच कयूं था वग़ैरह अहिड़ा ओड़ा। ऐं मूंखां पुछा कि कंहिंजा पैसा आहिनि छा वग़ैरह, वो ॿुधायो मुंहिंजे संगत वारे जा पैसा आहिनि मूंखां। अहिड़े हिसाब सां पोइ तव्हां हलो ऑफिस में वधीक शक कोन्हे। ऐं बैंक वारनि कल्ह मूंखे चेंज करे ॾिना, बाक़ी 8 लाख कोन करे ॾिना। हिकिड़ी तारीख़ जा हुआ जो सुभाणे तव्हां करे ॾींदा। सुबुह 11 बजे आउं वियो सां, पोइ वरी चयूं 2 बजे अचिजां, थोरो 8 वारो अखर ख़राबु हो वाचे में। पोइ वरी 2 बजे वियुसि, तक़रीबन 2 लॻी 35 ते मूंखे हुन कैश पैसा ॾिना। जीअं उन निकितसि दुकान ते अची पहुची वियसि। माना अधु कलाक खां भई हिनखे अची अधु कलाक में उन खां पोइ तोखे पैसा थो ॾियां। चेक ॾियण में तो कैश पैसा मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।